नाज़िया ख़बर ॾींदड़ खैरपुर मांझंदे खैरपुर में मुहर्रम अल हराम जे सिलसिले में सफ़ाई जे निज़ाम खे बहितर करण लाइ एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी खैरपुर सफदर अली मीरानी तरफ़ां मिल्कालून समेत मुख़्तलिफ़ वार्डनि में मातमी जुलूसनि जे रूट जी विज़िट कई ऐं वार्ड नंबर 21 अंदरि सफ़ाई जे निज़ाम बहितर बणाइण लाइ काउंसलर जावेद अहमद बिरोई सां पिणु मुलाक़ात कई। उन मौक़े ते सीएमओ ज़ुल्फ़कार भुट्टो ऐं शिया अॻुवान साणुसि गॾु मौजूदु हुआ। उन मौक़े ते एडमिनिस्ट्रेटर सफदर अली मीरानीअ चयो त मातमी गुज़रगाहनि ते बर वक़्ति सफ़ाई जे निज़ाम खे बहितर बणायो वेंदो, जितां जुलूस निकिरंदा उते लाइटिंग कई वेंदी। उन अमले खे हिदायतूं ॾींदे चयो त हू हर वक़्ति शिया अॻुवान सां राब्ते में रहनि। किथे बि अगरि का शिकायत हूंदी त अमले जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। नाज़िया ख़बर ॾींदड़ खैरपुर मां, जिते मुहर्रम अल हराम जे सिलसिले में एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी सफदर अली मीरानी तरफ़ां सिटीअ जे मुख़्तलिफ़ वार्डनि जा दौरा कया ऐं मातमी गुज़रगाहनि ते सफ़ाई जे निज़ाम खे बहितर बणाइण लाइ हुकुम पिणु ॾिना।